जेके तड़ियल हर कोई जे हवाले सां जेको सॾीनि था। असां काफ़ी दोस्तनि जेको आहे सो हिन एजुकेशन जे हवाले सां इश्यूज़ हाईलाइट कया, पर असां ॾिठो को बि हिन जो जेको आहे सो पोइ हिते अहिड़ो रिस्पॉन्स मिली। हिते हिते जी लोकल कम्यूनिटी आहे जंहिंजे हवाले सां काफ़ी दोस्त जंहिंमें फ़क़ीर अरबाब राजा पंहिंजी जेके मदद तहत पाण जेको आहे सो हिकिड़ो इदारो खोलियो आहे शहीद सूरी बादशाह जे नाले सां स्कूल। पर उन स्कूल में छा आहे त हिते निसाबी हवाले सां को अहिड़ा बुक्स वग़ैरह न आहिनि या फर्नीचर वग़ैरह न आहे। ऐं उन खां अलावा पाणी जी जेका सहूलियत न आहे, कम्यूनिकेशन जे सिस्टम जे हवाले कोई सहूलियत न आहे। असां वस वारनि खे माना इहा अपील कयूं था ख़ुदा रा हिननि बचनि जे जेको आहे सो फ्यूचर लाइ सोचो, हिननि जी हेल्प कयो। रहमान रहीम। जीअं त हीउ अछड़ो थर जेको इलाइक़ो आहे तक़रीबन 22,000 चौरस हम किलोमीटर में मुश्तमिल आहे। हिन इलाइक़े में को बि जेको तइलीम जी सहूलियत न आहे, सिहत जी सहूलियत न आहे या रोडनि जी सहूलियत न आहे। ज़िंदगीअ में इंसान खे जेका बि बुनियादी सहूलियत खपे उहा अछड़े थर में न आहे। असां पंहिंजी मदद पाण तहत हिकु मदरसो खोलियो आहे, जीअं मुस्लमान हुजण नाते घटि में घटि इहा ख़बर पए त कलमो शरीफ़ कीअं पढ़िजे, विज़ुअ जी ख़बर पए, गुसल जी ख़बर पए या कम से कम जनाज़ो नमाज़ पढ़ाए सघिजे। उन खां पोइ असां पंहिंजी मदद पाण तहत दीनी तइलीम सां गॾु शहीद सूर्य बादशाह पब्लिक स्कूल ॻोठ फ़क़ीर अरबाब राजा थरी अछड़ो थर तड़ियल हरकोईअ में खोले रहिया आहियूं। जीअं असां इन में वस वारनि खे अपील कंदासूं त हीअ जेका असां नंढड़ी कोशिशि कई आहे उन में असांजो साथ ॾींहुं हिते सभी ॿार आहिनि जेके तइलीम पिराइण लाइ त तयारु आहिनि, पर वसीला कोन आहिनि। तक़रीबन ही ॿार जेके आहिनि को 10 किलोमीटर पंधु करे अचे थो, को 15 किलोमीटर पंधु करे अचे थो। एॾे घणेई पंधु करण खां पोइ बि तइलीम लाइ हू कोशिशि कनि था। त असांजी वस वारनि खे अपील आहे त असां सां हिन मामले में तावन कनि, मदद कनि त जीअं असां हिननि ॿारनि जो मुस्तक़बिल रोशन करे सघूं। शहीद सूर्य बादशाह पब्लिक उन हवाले सां असीं गॾु थिया आहियूं, पर हिते अचण खां पोइ जेको ॿारनि जी असां लैंग्वेज बॉडी या नंढड़ा जेके ॿार आहिनि तक़रीबन 100 जे तइदाद में आहिनि जेके 1 महीने खां मदरसे में पढ़ी रहिया आहिनि। ऐं उनखां अलावा जेके ॿिया पासे में ॻोठ आहिनि उन्हनि जा ॿार वेंदा। ऐं जेकॾहिं वस वारा चाहिनि जेकॾहिं असां अॻिते असांजी हेल्प कनि त हिते हिकिड़ी हॉस्टल नंढड़ी खुले, जीअं पूरे अछड़े थर मां ॿियनि इलाइक़नि मां ॿार अचनि हिते रहनि ऐं तइलीम पिराइनि। छो त पूरे थर में मुंहिंजे ख़्याल में को बि स्कूल न आहे, तंहिंजे करे हीउ पहिरियों स्कूल आहे। जेकॾहिं हिन जी सपोर्ट कई वञे, बस वारा सपोर्ट कनि, जेकॾहिं हिते फर्नीचर ॾियनि, को हिते नंढड़ी का हॉस्टल का रहाइश को बंदोबस्तु थी वञे खाधे पीते जो, त आउं चवंदो समूरे थर जा ॿार ही मर्कज़ थी वञे पढ़ी वेंदा। रहमान रहीम। नहमदु व नसल्ली व नसल्लिम अला रसूलिल करीम। सुभान अल्लाह। असांखे अल्हम्दुलिल्लाह ॾाढी ख़ुशी थी आहे। हिन अछड़ो थर लहरकोई में असांखे ॾाढी तमामु वॾी ख़ुशी आहे जो असांजे मुर्शिदनि करीमनि जो मदरसो सिबक़तुल इरफ़ान सिकंदरिया मिलियो आहे। उन सां गॾोगॾु ऐं अनक़रीब असांखे स्कूल पीर सूर्य बादशाह पब्लिक स्कूल बि मिलण वारो आहे। इनखे असांखे बि ॾाढी ख़ुशी आहे जो असांजे अछड़े थर में रोज़े धणी जो फैज़ बि अची चुको आहे ऐं रोज़े धणी जो फैज़ बि अचण वारो आहे ऐं हले बि रहियो आहे। ऐं उन सां गॾोगॾु असांखे स्कूल जी बि तमामु वधीक ज़रूरत आहे ऐं पाणी जी बि असांखे वधीक ज़रूरत आहे ऐं उन सां गॾोगॾु असांखे इस्पताल जी बि ज़रूरत पवंदी, छो त असांजा परे परे खां वॾे पंध खां ॿारड़ा अचनि था ऐं को 10-10 किलोमीटर पंधु करे अचे थो, को 15 किलोमीटर पंधु करे अचे थो, को 8 किलोमीटर पंधु करे अचे थो। परे खां असांजा तालिब इकराम अचनि था ऐं जिन बि हिन ख़िदमत में हिसो वठंदो अल्लाह तबारक व तआला उन्हनि खे फैज़ाब अञा वधीक हिन कम में ताक़त ॾींदो। वमा तौफ़ीक़ इल्ला बिल्लाह।